सेंट्रल जेल हैदराबाद मां क़ौमी कारकुन सोहेल मीराणी, फराज़ चांडियो, हालार चांग समेत 16 क़ौमी कारकुननि खे तशद्दुद जो निशानो बणाइण बैदि जेल बदर करण ख़िलाफ़ सेंट्रल जेल हैदराबाद में क़ैद 100 खां वधीक क़ौमी कारकुननि काल्ह खां मरण घड़ीअ ताईं बुख हड़ताल शुरू करे छॾी आहे। इन हवाले सां जीए सिंध तहरीक जे चेयरमैन सूर्य सिंधी इम्तियाज़ मीराणी जो चवणु हो त जेल इंतज़ामिया क़ैदियुनि जे क़ानूनी ज़ाब्तनि जी भञकिड़ी कंदे उन्हनि खां जबरी मुशक़त कराए थी, जॾहिं त बाअसर क़ैदियुनि खे हज़ारे रुपयनि रिश्वत एवज़ औरतूं फ़राहम करण जा इल्ज़ाम पिणु लॻाया विया आहिनि। सेंट्रल जेल हैदराबाद में जेल सुपीरियर करीम अब्बासी, ज़ुल्करनैन जोखियो ऐं ॿी जे गज़नफर शाह ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि जीए सिंध सां तालुक़ु रखंदड़ असांजा दोस्त मेहरान मीराणी, सोहेल मीराणी ऐं फराज़ चांडियो ऐं जेको आहे सो हालार चांग समेत असांजा 11 दोस्त उहे जेके आहिनि उन्हनि खे उघाड़ो करे तशद्दुद करे ऐं उन्हनि खे जेको आहे सो मुंहं ते कपिड़ो चाढ़े ऐं उनखे मीरपुर ख़ासि ऐं कराची जेल मुंतक़िल कयो वियो। हिन वक़्तु उन जे करे उन अमल जे करे सेंट्रल जेल हैदराबाद जे जा 100 खां वधीक क़ैदी उहे बुख हड़ताल ते वेठल आहिनि ऐं उन में जीए सिंध जा कारकुन उहे बुख हड़ताल ते वेठल आहिनि, उन सां गॾु आम क़ैदी बि बुख हड़ताल ते वेठल आहिनि। कल्ह खां वठी जेल जे 3000 क़ैदियुनि जी पसार जेल समय बंदि करे छॾी आहे। जेल जे अंदरि मेन गेट खां वठी माड़ी जी मुलाक़ात ताईं रुॻो जेल जे अंदरि पैसा हलनि था। जेल जी काराटीन जी नई आमद खां पैसा वठणु, जेल में जेको आहे सो मानी मयारी ॾियण जे बजाए जेल जे अंदरि हिकिड़ी कैंटीन ठाही वई आहे जेका जेल इंतज़ामिया उहा पैसनि ते मानी विकिरो पई करे जेल जे राशन मां वठी करे। उन खां अलावा जेल जे अंदरि मंशात, आइस, हीरोइन, चर्स, शराब वाफर मिक़दार में बाअसर क़ैदियुनि खे मिले थो ऐं उन खां अलावा जेके बि बाअसर क़ैदी आहिनि उन्हनि खे हिकिड़ो मख़सूसु कमिरो आहे, उन जे अंदरि उन्हनि खे जेको आहे सो उहो बाअसर क़ैदियुनि खे 50,000 खां लख रुपया वठी उनखे जेको आहे सो पंहिंजी मनपसंदि जेके उन्हनि जूं जेके औरतूं आहिनि उहे घुराए उन सां मिलराए थो वञे। तो असीं चऊं था त जेल इंतज़ामिया करीम अब्बासी ऐं IG जेल ऐं जेलनि जो वज़ीर अली हसन ज़रदारी करीम अब्बासी समेत समूननि खे हटाए ऐं जेल जे मामले जी इंक्वायरी कराए, जे न त जीए सिंध तहरीक तरफ़ां सॼी सिंध में एहतिजाज ऐं जेल जे अॻियां धरणे जो ऐलान कयो वेंदो। जेल इंतज़ामिया जे तरफ़ां ऐं उन्हनि जे कुझु कारंदनि जेके हेठि अमलदारनि जे तरफ़ां क़ौमी कारकुननि जे मथां सख़्तु तशद्दुद कयो वियो। उन तशद्दुद में जेके असांजा क़ौमी कारकुन शामिल आहिनि सोहेल मीराणी, मेहरान मीराणी, हालार चांग, साकिब, फराज़ चांडियो ऐं कुझु ॿिया दोस्त असांजा जेके उहे उन में शामिल हुआ उन्हनि खे मुख़्तलिफ़ जेलनि में ट्रांसफ़र कयो वियो आहे। ज़राइनि खां जेके मालूमात पए थी त कराची कुझु दोस्त शिफ्ट कया विया आहिनि ऐं कुझु दोस्त जेको आहे मीरपुर ख़ासि जेल में ट्रांसफ़र कया विया आहिनि। असां तव्हांजे मीडिया जे ज़रिए कुझु शयुनि खे ॿुधाईंदा हलूं त इहे जेके दोस्त मुख़्तलिफ़ जेलनि में ट्रांसफ़र कया विया आहिनि उन्हनि दोस्तनि जूं वक़्तनि ब वक़्तनि जेको आहे सोशल मीडिया ते ऐं जेल इंतज़ामिया खे जेल जूं बारे में ऐं कोर्टुनि खे जेल जे बारे में जेको आहे कंप्लेनियूं कयल हुयूं ऐं ॿाहिरि पंहिंजी फैमिलीज़ खे जेल जे बारे में त जेल अंदरि क़ैदियुनि जे लाइ कोसगर बणिजी चुको आहे, उन जी सॼी मालूमात जेको आहे ॿाहिरि उहे जारी कंदा रहिया। जेके दोस्त हिन वक़्तु जेके मुख़्तलिफ़ जेलनि में ट्रांसफ़र कया विया आहिनि ही उहे दोस्त आहिनि जेके जेल इंतज़ामिया जे उन गैर अख़लाक़ी ऐं इंसानी हक़नि जी जेकी वायलेशन जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा रहिया आहिनि ऐं उहे बार बार इहो चवंदा रहिया आहिनि त जेल खानो हिन वक़्तु जेको आहे उहो तबेलो बणिजी चुको आहे, हिते इंसानी हक़नि जो को बि एतिराम न रहियो आहे ऐं हिते जेके आहिनि कारा धंधा कया पिया वञनि ऐं क़ैदियुनि जे मथां तशद्दुद कयो पियो वञे, क़ैदियुनि खां पैसा उगाड़िया पिया वञनि ऐं राति जी ऊंदाहिनि में हिते जेके वॾा जेके क़ैदी क़ैद आहिनि जेके करप्शन जे केस में जेके
वॾे ब्यूरोक्रेसी सां तालुक़ु रखंदड़ आहिनि उहे ॿाहिरि मोकिलिया पिया वञनि, उहे ॿाहिरि जेको आहे राति जी ऊंदाही में वेंदा आहिनि, सुबुह जो वापसि जेल अंदरि जेको आहे वापसि दाख़िल कया वेंदा आहिनि। त अहिड़े क़िस्म जा जेके मामला उन्हनि नौजवाननि इंतिज़ामिया खे जेको आहे सो आगाह कयो त इंतिज़ामिया उन ई जेको आहे इन जे इंतकाम में ऐं उन जे इन ख़ौफ़ में उन्हनि क़ैदियुनि खे जेको आहे मुख़्तलिफ़ जेलनि में ट्रांसफर कयो आहे। असां इंसानी हक़नि खे आला इदारनि खे ॿुधाइण था चाहियूं त जेके क़ैदी शिफ्ट कया विया आहिनि उन्हनि जे बारे में सही इंक्वायरी कई वञे त उन्हनि जो जेको आहे ॿाहिरि शिफ्ट थियण जो रीज़न छा आहे, सबबु छा आहे, त जीअं सॼी हक़ीक़त साम्हूं अचे जीअं रही। GS तहरीक जे चेयरमैन ऐं अॻुवाणनि जेल इंतिज़ामिया ख़िलाफ़ केस दाख़िल करणु ऐं उन्हनि ख़िलाफ़ एहतजाज करण जो पिणु चिताव ॾिनो आहे। कैमरा टीम सां गॾु अशोक रामाणी, कोशिश डिजिटल, हैदराबाद।